खैरपुर मां ख़बर ईंदा बल्दियाती इलेक्शन में यूसी शादी शहर में मुख्तलिफ इलाइकन गोट सोनो खान दारेजो, गोट आदम खान मेराणी, गोट पारो फकीर ओडाणो, फकीर दरिया खान लुंड में गॾिजाणियूं करे 26 जून ते थींदड़ बल्दियाती इलेक्शन बाबत माहौल गरम करे छॾियो। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं दरगाह हज़रत लोंग फकीर जे सुजादा नशीन फकीर शेर अली ॾेथो पारां पार्टी उम्मीदवारनि खे खटाइण जे लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾियो आहे। उन सिलसिले में फकीर शेर अली ॾेथो गुज़िरियल ॾींहुं मुख़्तलिफ़ वार्डनि जे चङनि मुड़सनि खे साण करे गॾिजाणियूं कयूं। उन दौरान ख़िताब कंदे साईं फकीर शेर अली ॾेथो चयो त असां हमेशह अवाम मंझि रही सियासत कई आहे ऐं कोशिश कंदा आहियूं त एतमाद कंदड़ दोस्तनि सां ॾुखनि सुखनि में गॾु हुजूं। मां पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ उम्मीदवारनि खे ॿुधाइणु चाहियां थो त अव्हां खे कुझु बि हासिल न थींदो ऐं अचो असां सां गॾिजी हलो ऐं अवाम जा गॾिजी मसइला हल करियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो वाहिद लीडर हुई जेके अवाम मंझि रहिया ऐं असांजी पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी बि पंहिंजी मां ऐं नाने जे नक्शे कदम ते हली रहियो आहे जेको इंशाअल्लाह मुल्क खे माली बहरान मां कढंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।